शामिल गज़दी मोरू सिंध मां जिता सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक सिंध सूबे खैबर पख्तूनख्वा सूबे बलूचिस्तान सूबे पंजाब सूबे के पाण में ॻंढींदड़ वॾे में वॾो मोरो जे क़ौमी शाहराह नेशनल हाईवे अथॉरिटी NHA जी लापरवाही सबब तबाही हाल जो शिकार बणियल आहे। हिते नेशनल हाईवे अथॉरिटी NHA जे अदम दिलचस्पी सबब हादसात ऐं फुरू रोज़ जो मामूल बणियल आहिनि। 3 दफ़ा बजट मंज़ूर थियण बाद भी रोड ते डांबर जूं कुझु चतियूं लॻाए करे ॻरा बेल ठाहिया विया आहिनि। वधीक तफ़सीली वीडियो रिपोर्ट ॾिसंदा सिंधी अल्ताफ़ सुमरो जी हिन रिपोर्ट में। मोरो नेशनल हाईवे गुज़रियल 2022 जी बरसातुनि खां पोइ मुकमल तौर ते तबाही जो शिकार आहे। गाज़ियाबाद खां वठी रानीपुर ताणी 3 दफ़ा बजट मंज़ूर थी आहे। हादसा जेके आहिनि सो रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हाणे दोस्तों मां हिन वक़्तु मौजूदु आहियां मोरो नेशनल हाईवे ते। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोरो नेशनल हाईवे पंजाब ऐं सिंध खे ॻंढींदड़ वॾे में वॾो क़ौमी शाहराह जेको आहे मोरो नेशनल हाईवे जो आहे। पर अफ़सोस असां चवणो थो पए त मोरो नेशनल हाईवे गुज़रियल 2022 जी बरसातुनि खां पोइ मुकमल तौर ते तबाही जो शिकार आहे। मोरो नेशनल हाईवे जे 2022 खां पोइ 3 दफ़ा बजट मंज़ूर थियण खां पोइ मोरो नेशनल हाईवे जो कमु मुकमल न थी सघंदो आहे। हिन हवाले सां तव्हांखे वधीक मोरो नेशनल हाईवे जे आयल बजट ऐं न ठहण जा जेके आहिनि सो सबब बि ॿुधायूं था। पर इन खां अॻु में तव्हांखे मोरो नेशनल हाईवे जो मुकमल तौर ते असां तव्हांखे विज़िट करायूं था त मोरो नेशनल हाईवे जो कमु केतिरो थियो आहे ऐं मोरो नेशनल हाईवे किथां किथां हंधा भॻल ऐं टुटल आहे जंहिं सबब हादसा बि रोज़ जो मामूल थियनि था। अचो त तव्हांखे ॾेखारियूं था मोरो नेशनल हाईवे त किथां किथां भॻल ऐं टुटल आहे।